पाण जे ॿुधाई अॻे त मां मूंखे के सम्झंदो हुअसि छा थो चवे, हाणे मूंखे सम्झ में ई नथो अचे त ॻाल्हाए छा थो, चवे छा थो। मामा ही गुंगो चए थो त चोलो ला। पाण जे ॿुधाई ही चोलो न आहे। मामा ही गुंगो बि सम्झी वियो अथई त इहो चोलो आहे। मामा हाणे जेको ॾिसंदो न उहो तोते खिलंदई। तनखे कहिड़ी ख़बर, ओ सिंधीअ में पा कोन ॾिना न, जटो ई पटो पंथो चङो आहे, हे शहरी फैशन आहे। तव्हांखे कहिड़ी ख़बर, शहर में वॾा वॾा मोतबर अदब इख़लाक़ वारा माण्हू अहिड़ी क़िस्म जा वॻा पाईंदा। छा मां तुंहिंजो नकु वठाईंदुसि? मामा ही गुंगो चए थो त तोखे मुछू न हुजनि हा न, वाह जो माई लॻी आहे। छॾियो हिन ॻाल्हियुनि खे, घणी काप कई अथव। पहिरियां मूंखे इहो ॿुधाए त वॾी काॾे वई आहे, हा सुबुह खां वठी गुम आहे। मामा अम्मा सॼे वेड़े जो चक्कर हणंदी, पोइ वरी हुनजी गिला हुन सां कंदी, हुनजी गिला हिन सां कंदी, पोइ वरी चवंदी मालिक ऐब ढकिया आहिनि, ढकणी छो न ढके। जॾहिं मालिक ऐब ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। एॾी गिला खोर माई आहे, तोबा तोबा, एॾी थी गिला करे जो गिला जी बि का हद थींदी आहे न। आहे त मुंहिंजी भाॼी, पर ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदी आहे जो सफ़ा मुंहिंजो अंदरि साड़े छॾींदी आहे। मां चवंदी आहियां त मालिक जॾहिं ऐब ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके, पर इन जूं ॻाल्हियूं त सफ़ा ढकण जहिड़ियूं आहिनि ई कोन। काकी वरी छा कयो आहे काकी खेरीअ? आख़िर तूं ऐं काकी खेरी पाण में ठो छो न थियो? आज ई मुंहिंजी मूंसां ठहियल आहे, पर आहे गिला जो गांघरो। वतंदी आहे हुते हुते गिलाऊं कंदी, पर मूंखे इहा हुनजी ॻाल्हि सफ़ा कोन थी वणे। मां बि भाॼई खे इहो ई सम्झाईंदी आहियां त खेरी मालिक जॾहिं ऐब ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। कसी ख़बर अथई, मां हींअर ई भाॼई खेरी जे घरां पई अचां ऐं चवण लॻी त छा खड़पील रुगो 10 रुपया कमाए रोज़ खणी थो अचे घर, त मुंहिंजे सकुल हणण लॻी अथई। हाणे ॿुधा, तुंहिंजी एतिरी आहे ॻाल्हि, तूं त मुंहिंजी मासूमड़ी आई। ख़बर अथई मूं वरी छा चयोमांसि, अहिड़ो मुंहं वारो वराए आयोमांसि, चयोमांसि मुंहिंजी कज़बानो त नेक सीरत आहे, तूं हुनजे लाइ ईअं छो थी चवीं? भली हुनखे 10 रुपया त छा, पर 20 रुपया कमाए आणे ॾे, पंहिंजो छा, असांजी का भला हुन सां रीस आहे? हा मां कज़बानो वाकई सची ॿुधाइजे त खड़पील 10 रुपया रोज़ कमाए थो अचे। काकी मां भला घर जो कमु करे वठां? हा मां भली कमकार कर, मूं भला तोखे हथ खां वठी पीआरे थो कोन्हे। मुंहिंजो भला छा, न मां कंहिंजे ॿिनि में न कंहिंजे टिनि में, बसि वतां थी रुगो अल्लाह अल्लाह कंदी। मालिक खां इहा ई दुआ घुरंदी आहियां त मूंखों कंहिंजी गिला न कराए। जॾहिं मालिक ऐब ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। बसि मां हलां थी हाणे कज़ी, बसि अल्लाह साईं ढके हर जहां में, मुंहिंजो छा जो कंहिंजी गिला खपी आहे। तोबा अल्लाह साईं तोबा, तूं माफ़ी ॾे। सॼो ॾींहुं रुगो गिला अथसि वात में, वरी चवे थी त मालिक ऐब ढके त पोइ ढकणी छो न ढके। अलाह पनाह ॾे अहिड़ी माईअ खां, अलाए कहिड़ो कमु पे कयमि सो बि विसारे छॾी। अल्लाह ओ मुंहिंजा मालिक, अल्लाह मुंहिंजे मुंहं ते ॼण टांटा पिया था ॿरनि। अल्लाह हिकॾहिं मूंखे सुकून मिलंदो। ए मुंहिंजा मालिक, मालिक मूंखे कहिड़नि ॾोहनि जी सज़ा ॾिनी अथई। भाई को ख़ुदा जी मार पवंदई, अल्लाह कंदो का टंग भॼंदई। ए तो मूंसां कहिड़ी दुश्मनी कई? भाई तोसां शादी वारी राति मूंखे नाग न खाधो, और रनन तोसां मुंहिंजी शादी ते आ न वरी इहो छोरो लोलो ॼमे आ, तो मुंहिंजे अखियुनि में मिर्च विधा, हुन कमीणे वरी मूंखे कोड़ो तेल विधो। पाई जी क़िस्मत फिटी जो अची तोसां परणो थियो। हाणे माट करे सुम्हूं त विझाए न वरी वात में मिर्चूं। तोखे मज़ाक थी लॻे? हा
मुंहिंजो बूथ पियो थो सड़े ऐं तोखे मज़ाक लॻी आहे। मां चाहियां थो उथ मुंहिंजे भरिसां उथी वञ त ईअं मुकुनि सां मणको न भञी विझाए। उथाणे उथ उथी बि नथी सघे। 22 साल खणी मचायो अथई। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां। ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए। हाणे तव्हां गौर सां ॻाल्हि खे ॿुधजो। और ऐं गुंगो ॻाल्हि सम्झे थो कोन्हे को ॿुधाए न त मां कीअं सम्झंदुसि। अरे गुंगा हा त पोइ ॿुध न। मां ॻाल्हि कयां पियो त हिकिड़े चक्कर छा थियो। अरे छा थो चमी। चई छा थो। हेॾे लोला भितर थो खई। हेॾो सारो अची थियो ई। हेॾो सारो ढगो थियो भितर थो खई। शर्म कोन थो अचे तोखे। मां को भितर खावां थो रही थो। हेॾो सारो मिठी थो खाई भितर भितर। अरे तो न खावां पियो न चखां पियो भितर वात में भुल में अची वियो। असांजे वात में कॾहिं भितर त भुल में न वियो आहे। तो जे वात में छो थो वञे। अरे पाॾो जो कपिड़ा खाए थो उनखे त केरु कोन थो चए। साड़े छॾी। मां कपिड़ा खाईंदो किथे आहियां। मां त ईअं मिड़े चॿाड़ींदो आहियां। लोला कोशिशि कयां थो त मां इहा आदत कढी छॾियां। पोइ मूंखे बि हेर पइजी वई आहे। मां बि भितर खाइणु छॾे वेंदुसि। कोशिश कयां पियो। हा यार लोला सही थो चई यार। काछे में वस थिए कान थी। हिकिड़ो तूं छा पर सॼो ॻोठ बस भितरनि ते गुज़रान। तूं त यार ॻाल्हि जो पुछ पियो पटी। छॾ हिन ॻाल्हि खे ॿी का ॻाल्हि शुरू कर। साड़े छॾी। यार हिन छा सम्झो जो खिले थो। अम्मा मां बकरियुनि जा किला आणी अचां। अब किला त भले हाण पर अंगण में वेही ठाहींदो आई न। सॼो अंगण उखेड़े छॾियो अथई। रागड़ो ई लही वियो आहे। मां अड़ोठ लॻी पई आहे। रात जो वेलो आहे। जीत जणो लॻो पियो आहे। रांझण इहो अनोठो जल्द ख़तमु थी वेंदो। अहिड़ो त वॾफड़ो वसंदो जो मुल्क मलीर बणिजी वेंदो ऐं ढोरियूं ढबियूं सभु हिकु थी वेंदियूं ऐं चइनी तरफ़नि खां सावक ई सावक हूंदी। हाणे वेठो दिलि खे इहे तूं दिलासा ॾे। पर आउं तोखे ॿुधाए थी छॾियां वस थिए न थिए तोखे रुपयो बि न मिलंदो। ऐं 3000 जेके मुजेरी खे ॾियणा अथई न उन जो बिलो तूं पाण कजांइ। जेकॾहिं तव्हां 3000 मुजेरीअ खे न ॾिना न उहा बि ॾिसजांइ। इहो मुजेरी मुआरी बकरीअ जे कन में हथ ज़रूरु विझंदो। तुंहिंजी बकरी जे कन में मुजेरी खे हथ विझणु कोन ॾींदीसांसि। बाक़ी पिणे जे कन में हथ विझे त भली पियो विझेसि। शुरूअ में ॿियाई ऐं दिलि में बेमानी त बस किथां थींदी। अहिड़ा बि मींहुं कोन उठो। अम्मा ही बाबे खे थोरो टायर आहे। चङी तरह हाणे ॻाल्हि ॿुध। तूं वञी ॻोठ में होको ॾेई आ त मुजेरी शहर थो वञे। फटपटी खे धिके ॾियण वारा पंहिंजे पंहिंजे वारे ते दग ते पहुची वञनि। पाड़े वारो मुजेरी शहर थो वञे। इहो मुजेरी अॼु भला महिमान कोन आयो छा। महिमान खे अचण में देर आहे। हाणे तूं ॿी ॻाल्हि खे छॾ। हिनखे धिको ॾे त मां कढी वञा। मुजेरी शहर वञे थो वारे वारा दग ते पहुचनि। मुजेरी शहर वञे थो वारे वारा दग ते पहुचनि। मुजेरी शहर वञे थो वारे वारा दग ते पहुचनि। मुजेरी शहर वञे थो वारे वारा दग ते पहुचनि। 21 न लाश बि चुरे न अॻिते।
मुजेरी शहर वञे तो वारे वारा दग ते पहुचन त मानी दी क्या धिके न थी सके धिकी से ते भला मानी जो को बहुत खाऊं मानी बसी बचाई अला सिरों की थी बचाई बाहे मचंदी त मानी पचंदी न। मुजेरी शहर वञे तो वारे वारा दग ते पहुचन मुजेरी शहर वञे तो वारे वारा दग ते पहुचन यो बुध यो वारा मुजेरी वो चितो ट्रपो कियन मां चयोवस तू वारा वञ मुंहिंजे पारों कोन कोन मां कोने ॾिस मूंखे लाचार कोने तू मुजेरी खे धिकार ना तू गाॾी हंडी मां बि पाण वञा मानी त खयो वञे न हाणे। ऐसे करे मानी खाधो त पहिरें धिके ॾियण जे लाइ को ॿियो पहुची वञे त पोइ आख़िरी धिके त मोटण ते वॾो मसालो आहे तोखे ॻाल्हि सम्झ में कान ईंदी वात पटी कवि सर वञ अरे छोरा पियो मानी तो साथ सुधा हलंदा अचो डोरो नारो कंडो कमीज़ो टिबो नंढो वॾो स्टाफ 5 रुपया छा ॿुधी अदा हलंदा अचो देर थी थिए भाउ वियो भाउ पोयां वे डोरो नारो बी बाबा माण्हू त वे चरियूं थी वञा छा ॿुधी ओ मुझे न अॼु भला मूंखां अघु कढे थो वञे कोन छॾींदो साईं कंधे ताईं अघु वठंदो साईं कंधे ताईं कड़पील कंडरू त छा तूं ढोरो नारो ई कोन पहुचंदे न त मां शहर मां चक्कर ॾेई मोटी ईंदुसि चङो ॾिसूं त केर थो मुक़ाबिलो खटे कमीज़ो टिबो छा ॿुधी हल बाबा हल मुंहिंजी खे पुॻिणो हल बिस्मिल्लाह अरे मुखी ने गाड़ी बिस्मिल्लाह छा थो करी बाबा अरे चरियो थियो ये करी जातो अरे ये तो चरियो थियो गुजेरी ही मोहब्बत जो आ गाडो चदर कदे माथो धिक्या कदे तू पियो धिकी ओ तो ये न धिकबो बाबा इन्ने के खोलीस हाँ समझी आबा इन्ने की वो हितों हेलो मिता वो हितों कलन तेरे शक्ल रानी और लगा बात गड्डी से शुरू परे अरे बाबा धिक्कीस अरे धिक्कीस मुझे टियों दुकान पूरो थी अरे पोइ चौथों धिको ॾेसि न हाणे चौथे धिके ते मां मरी पवंदो मैं पोइ तोखे चवे केर थो हिकिड़ो थुल्हो माण्हू ऐं ॿी वरी आख़िर में कोशिश त मां घणी कयां थो पर ॿिया मूंखां अॻु में पहुची था वञनि पोइ लोड़ बाबा लोड़ उथ मां चाहियां थो उथ न मूंखे शहर वञिणो आहे उथ शाबाश धिके ते माण्हू वधाईंदो वञजाए बाक़ी फटपटी खे ठाराइजाए न पहिरियां नई वठी आया त हिकिड़ो धिको वरी 2 धिका वरी 3 धिका हाणे वरी 4 धिका पुजेरी हाणे ही कर
हितां खां वठी शहर ताईं माण्हू बीहार, पोइ धिके धिके तोखे शहर पहुचायूं, पोइ तोखे चालू करण जी ज़रूरत ई कान पवंदी। मां चवां थो वधीक मूंखे होश मां न कढ। होश न विञा, जेको ॾियां थो। जेकॾहिं हिन पटपटीअ जी मिशन ठरी वई न, वरी अबा 4 धिका ॾियणा पवंदसि, 4। तंहिं करे चवां थो शराफ़त सां उथ ऐं धिकीस। अरे छोरा तू ॿिए जे ॻाल्हि खे छॾ, ख़ुदा जे वास्ते तूं पाण सुधर, पाण सुधर। जहिड़ी न तुंहिंजी हालत आहे, 2 ॾींहं में तूं घर जो रिलियो मुच ॿारे खाई वेंदे। अवां बाबा ई कौर सदाई मुंहिंजे मथां। सही त चवई तो, तोट मुर्गो बख में सोए, जे इहे बि खाई वेंदे त पोइ किथां आणींदासीं? अवां मां खाईंदो किथे? मां त रुगो चपाईंदो आहे न। अरे मां बि ॾिसां थो ते आ तूं पंहिंजी हथ त कीअं नथो कढी। खैरी कैंची किथे आ? छोरे जा कन कटींदुसि, कन। इहो त सही। ओमा बाबे खे रोक न, कन थो खपे। भली कन कपई, पोइ तूं सुधर में। इहो त अवार ठाती ड्राया ॿाहिरि छॾे थो। अरे बस कर से कन न कपी दे। हट चुप चुप। अम्मा अम्मा ये ॾिस, इहे सौगात न हूंदी न तूं इहो कॉलर ई चॿाड़ी दे। जे तूं न पाॾे खां कपिड़नि चॿाइण जी आदत कढाई न, त मां बि मिठे भत जी देगड़ी विराईंदसि। हाणे पांडो अती को ते अती को। मां कहिड़ो शौक़ सां कपिड़ा चॿाड़ींदो हिते। भलो तो कॉलर कपिजी वियो, हाणे आदत ई निकिरी वेंदी। खैरी हाणे हुन आदत ख़तमु कई, हाणे तूं शुरू कर ऐं चॿाड़। हल हाणे तूं चॿाड़। वधाई कोॾियूं कीअं आहिनि? सुठियूं आहिनि मामा, पर थोरी वॾियूं हुजनि हा, बेचकर वॾियूं आणिजांइ, हा न? केतिरो बि ज़ोर पर मां शहर कोन वेंदुमि। शहर जी ज़िंदगी मुंहिंजे लाइ जेल आहे। मामा अम्मा तोखे घर वेहण ॾींदी ई कान। राणी तूं मामे खे ॾिसी छो थी खिली? मूंखे ख़बर पइजी वई आहे। रानी मां तोखे वणां थो। हुनजी करे कोन थी खिला, बाक़ी छो थी खिली? हिन ते थी खिला जो तूं चोलो पातो आहे। ॾिठई मामा, मूं तोखे चयो हुयो जेको ॾिसंदो उहो खिलंदो। हेड़ी है छोरी, हेड़ी चे हिते वेठी आई आ, सॼो पाणो तोखे ॻोल्हियो अथमि। उथी हाणे घर में राॾूड़ो बि करिणो आहे। अम्मा कहिड़ी घर में शादी आहे या को मींहुं तो वसे जो रागड़ो कयूं? अम्मा ही रान पूरी करे अचां थी। एॾी सारी अची थी, अञा रांदि लॻी पई। ॾिसां कीअं थी खेॾे, ॾिसां छॾो। हा बीह त तव्हांजे चिलो थी खेॾे निकिरिया। हाणे खेॾो, मूंखे खेॾे ॾेखारियो। हाणे खेॾो। काकी ॿियो चीलो ठाहे वठंदियूंसीं, देरि थोरी लॻंदी। तूं ॿियो चिलो ठाहे जा, पोइ मां ढकणी अचे न, उनखे वेही खेॾाइजा। अम्मा रांदि त खेॾण ॾे, न खेॾण ॾींदीअ। बस हाणे रांदि थी खेॾे। अब वसाया चोलो वाह जो अथई। अब ॻाल्हि ॿुध, जॾहिं इहो पुराणो थी वञे न, अब उछल जाएसि न, मूंखे ॾिजाए। अब इन मां कुतरे रिलियूं ठाहींदसि। चूलो चोलो खणी लाथो अथव। तव्हांखे केरु सम्झाए त शहर में एॾा रवाज थींदा आहिनि? हल 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 हाणे ॾिसी वरी छा थी पई, नमूना ई ॿिया अथनि, ॻाल्हाए नथा। फ़कीर साईं, भला हिन साल वस थींदी? बचा त राज़ जो राणो आहे, हुनजे गुज जी इंसान खे कहिड़ी ख़बर पुट। असांजा ॻोठ वारा चवंदा आहिनि त फ़कीर अल्लाह जो बानो आहे, दुआ कंदो त मींहुं ज़रूरु पवंदो। पोइ तूं फ़कीर साईं असां लाइ दुआ कर न। असांजो माल बुख ते पाह थी वियो आहे ऐं पट सुखी ठोट थी विया आहिनि। माल त छा, हाणे त माण्हुनि खे पाणी पीअण जे लाइ बि न आहे। पाणी भरण जे लाइ परे परे वञिणो थो पए। दुआ कयो त को मींहुं वसे। अम्मा जी जा हू अहिड़ो ई मालिक आहे जेको अणघुरियो ॾींदो आहे मुंहिंजा बचा। फ़कीर साईं ॾिसे त सभु कुझु थो, पर ॾे त कुझु बि कोन थो। मूंखे त ख़बर आहे त असां कहिड़े हाल में आहियूं। बाबा मालिक करीम बंदनि जो इम्तिहान वठंदो आहे। कहिड़ो इम्तिहान फ़कीर साईं? बुख जो, ॾुख जो, माल रिज़्क़ जो, औलाद जो। जॾहिं हिन इम्तिहान में बंदा पास थींदा आहिनि
त हू मालिक जे एतिरो ई वेझो हूंदा आहिनि बाबा, ऐं मालिक खे उहे ई प्यारा लॻंदा आहिनि। पर पंहिंजे प्यारनि खां इम्तिहान त न आहे वठिबो न। पुट, असां शुक्र जे मंज़िल खां तमामु घणो परे आहियूं। मोहबत जे नाले खां अणॼाण जॾहिं तव्हांजी कंहिंसां मोहबत थी वेंदी आहे, पोइ उन जे तरफ़ खां ॾिनल हर तकलीफ़, दर्द, सूर सभु बेमाना थी वेंदा आहिनि बचा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महबूब सां मिलण लाइ दिलि में इहो ई मतिलबु हूंदो आहे। जॾहिं तव्हां मोहबत खे सम्झी वठो त पोइ ॿीहर अची इहो सुवालु कजो त तव्हांखे मोहबत खपे या मोहबत भरी ज़िंदगी। बाबा ॻाल्हि ॿुधो, शाम थी वई आहे, सिज विलाइण वारो आहे। अॼु भला तव्हां मां कहाणी केरु ॿुधाईंदो? मुझारे अॼु कहाणी मां थो ॿुधायां। छोरा एॾो क़ाबिल थी वियो आहीं छा? असां खां ॿुधी ॿुधी सिखी वियो आहे। छा ॿुधी? अॼु भला हीअं था कयूं, मोर जो किसो बि ॿुधी था वठूं ऐं ॾिसूं बि त सही न तिने मोर में केतिरी अहलियत आहे। हाँ मोर, बाबा कहिड़ी तो कहाणी ॿुधाई? बादशाह जी कहाणी तो ॿुधाई, तेवन परियुनि जी कहाणी तो ॿुधाई, ठगनि जी कहाणी तो ॿुधाई, या जिन्हनि जे बादशाह जी कहाणी तो ॿुधाई? असली जिन्न त हिन वेठो आहे। काका हो तू, ही हिकु बादशाह जी कहाणी आहे। बिस्मिल्लाह। हिकिड़ो बादशाह हुयो ऐं बादशाह जी हिकु नंढड़ी बादशाही हुई। पोइ उते वस कोन थींदो हुयो, अची ॾुकार थियो ऐं खाइण पीअण जे लाइ बि कुझु कोन हुयो। बादशाह वीचारो बि वॾो परेशान थी वियो। ऐं पोइ बादशाह जो पुटु हुयो, ऐं बादशाह जो पुटु पितर खाईंदो हुयो। ऐं पोइ अरे कूका भित किरई काऊ रहते अड़े छजी वेब। छोरा लोला मिट्टी खाईंदो ईड़े? न बाबा चेड़ाईं था, मां मिट्टी कोन खाईंदो आहियां। अरे छोरा आ कर आ, अरे वात पट न है, पट वात। ॾिसो बाबा ॾिस आ हाणे सही खादियत मैं तीचे ढगीअ खे त तुंहिंजो पुछा कारो पाॾा तूं पहिरियां पंहिंजे वात मां हिकु कपिड़ो त कढ साड़े छॾी। वो घर तुझो त मां ते बिलो कयां थो, मां बि चवां त अजरक जी सिल्क सिल्का लॻी पई आहे। न भागा तपाए मारियो अथई, मरी बि नथो। बाबा ॾुकार ई अहिड़ो आहे त ॿारनि जो कहिड़ो ॾोह आहे। को मिटी खाईंदो त को कपड़ा खाईंदो, को पत्थर खाईंदो। अबा पेट त भरणो ई आहे न। जे इहा हालत रही ॿार त छा, पर असांजा वॾा बि मिटी खाईंदा। अबा दिलि न लायो, सूमर जो सोण रंग लाईंदो। छा ॿुधव? अॼु वरी भला कानो कुमारो कयो मन को सावण सुख ॾे। ॻाल्हि सावण जी न आहे। अॼु असां मालिक आहे मोहबत फ़कीर ॾे वियासीं, उन आस्थाने ते वेठा। बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह। मोहब्बत फ़कीर अल्लाह साईं जो बानो आहे। बाबा भला चवे छा पियो? फ़कीर चवे पियो, बंदो जॾहिं न नाशुक्री कंदो आहे त मालिक उन जे मथां मुसीबतूं वधाए छॾींदो आहे, ऐं बंदो जॾहिं न शुकुर कंदो आहे त मालिक उन जा इम्तिहान वधाए छॾींदो आहे। जेकॾहिं इन साल वस थी त मालिक जे तरफ़ां नेमत सम्झो, ऐं जेकॾहिं वस न थी न त मालिक जे तरफ़ां हिकमत सम्झो। नाशुक्रा न थीजो, सब्र करे मालिक जी उन हिकमत जो इंतज़ारु कजो। ऐं जॾहिं न मालिक जी उहा हिकमत तव्हांजे मथां नाज़िल थी, पोइ हर नेमत जी तव्हांजे मथां रहमत हूंदी। पर मालिक पंहिंजे
ख़ासि बंदनि जे मथां इहा रहमत कंदो आहे। मां सम्झीसि हिन साल बसि न थींदो, पर मालिक जो दामन छॾणो न आहे, न वरी ॾुकार जे ख़ौफ़ खां ॻोठु छॾणो आहे। मालिक असां तुंहिंजी रज़ा में ख़ुशि आहियूं, बसि एतिरो इम्तिहान वठि जेतिरी असां में सभु हुजे मालिक। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻु तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।